अस्सलामुअलैकुम नाज़रीन, बहरान टीवी में भलीकार मां मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं नज़र हेडलाइन ते। पार्लियामेंट अक़लियतुनि जे हक़नि लाइ क़ौमी कमीशन जो बिल अक्सरियत राय सां मंज़ूर करे वरितो। स्पीकर अयाज़ सादिक जी सदारत हेठि क़ौमी असेंबली ऐं सेनेट जो गॾियल इजलास। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ बिल पेश कयो। हिमायत में 160 ऐं मुखालफ़त में 79 वोट। मुखालिफ़ धुर जे मेंबरनि जो बिल ख़िलाफ़ एहतजाज। स्पीकर जी डाई साडो नारेबाज़ी। ऐवान मां वॉकआउट। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त हीउ बिल अक़लियतुनि जे हक़नि लाइ आहे। कैदी नंबर 804 के कुझु न थींदो। जेयूआई सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त अहिड़ी कानून साज़ी न कयो जंहिंसां नुक़सान थिए। अक़लियतुनि जे हक़नि जो न कानून जो मसइलो आहे। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गौहर ख़ान चयो आहे त इस्लाम जे ख़िलाफ़ का बि कानून साज़ी नथी थी सघे। एयर चीफ ज़हीर अहमद बाबर सिद्धू चयो आहे त पाकिस्तान एयरफोर्स 6 ऐं 7 मई जी राति भारतीय अगराई जो मुंहुं तोड़ जवाब ॾिनो। एयरफोर्स 10 मई ते दुश्मन जे डिफेंस सिस्टम खे निशानो बणायो। ऑपरेशन बुनियाद मरसूस में दुश्मन खे शिकस्त ॾिनी। मार्काए हक़ में कामयाबी पाकिस्तान एयरफोर्स जी बहितरीन कारकर्दगी जो नतीजो आहे। पीएफ अकेडमी असगर खान रिसालपुर में ग्रेजुएशन परेड खे ख़िताब कंदे एयर चीफ मार्शल वधीक चयो त क़ौम ऐं हथियारबंद फ़ौज दुश्मन जे अददी बरतरी बावजूद खेसि शिकस्त ॾिनी। पाकिस्तानी अवाम जो पंहिंजी फ़ौज मथां एतमाद बेमिसाल आहे। मुल्क जे नज़रियाती जोग्राफियाई ऐं फ़िज़ाई हदुनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ हर क़ीमत अदा करण लाइ तयार आहियूं। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में कलम 144 लागू। एहतजाजनि जलसनि ऐं जलूसनि ते 2 महीननि लाइ पाबंदी। इंतज़ामिया जो चवणु आहे त गैर कानूनी सरगर्मी ते कानून फौरी तौर हरकत में ईंदो। शरंगेज़ी कंदड़नि खे सख़्तीअ सां मुंहुं ॾिनो वेंदो। सिंध असेंबली में न्याज़ स्टेडियम हैदराबाद जी बहाली जो ठाराउ पेश। एमकेएम तरफ़ां पेश कयल करारदाद जी पीपल्स पार्टी हिमायत करे छॾी। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त हैदराबाद में स्टेडियम जी बहाली ऐं क्रिकेट जी वापसीअ लाइ पीसीबी सां ॻाल्हि ॿोल थी चुकी आहे। वधीक अॻभराई जी उमेद आहे। एमकेएम जे साबिर क़ाइम ख़ाली चयो आहे त हैदराबाद माज़ी में इंटरनेशनल मैचनि जी मेज़बानी करे चुको आहे। उन लाइ क्रिकेट बोर्ड खे घुर्जे त हैदराबाद स्टेडियम खे फौरी तौर बहाल करे ऐं शहर में ॿीहर इंटरनेशनल ऐं डोमेस्टिक मैचूं कराए वञनि। पनवाकिल में जंगा महर ऐं मरणाणी जतोई तकरार तां ठिलवासी हारी क़त्ल। कचे जे रज़ा ॻोठ में हथियारबंदनि ज़मीन ते कम कंदड़ जतोई दुर्जहारी सैयद एहसान शाह खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। पुलिस पहुची मक़तूल जो लाश इस्पताल मुंतक़िल कयो। वाक़िए बाद धुरियुनि में छिकताण तेज़। बुलड़ी शाहगरीन जे कातियार धुरियुनि में झेड़ो, नौजवान मारिजी वियो। ॻोठ जंग कातियार जे धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां फायरिंग, गोलियूं लॻण करे अमजद अली कातियार क़त्ल थी वियो। पुलिस छिकताण ते ज़ाब्तो आणे वरितो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा। बहराम में जो क़त्ल कयल पीरसन जो राइस मिल ॿाहिरां पूरे लाश हथ। ॻोठ गब्बर कलोड़ो वासी शोबान कलोड़ो खे कुझु ॾींहं अॻु क़त्ल करे लाश ॻुझ ॻोह में पूरियो वियो हो। मर्द पोस्टमार्टम बैदि वाटसन हवाले। वाक़िए ख़िलाफ़ लाश रखी धरणो। वाटसन जो चवणु आहे त वाक़िए जी जांच करे मुलविस जवाबदारनि खे जल्द कानून जे कटहरे में आंदो वञे।